अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खैरपुर में खबर ॾींदा आहियूं त पीर ऑफ राणीपुर सैयद अली रज़ा शाह उर्फ मिठा साईं प्रेस क्लब खैरपुर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्रेन मार्च दौरान राणीपुर में जेका तकरीर कई हिन सां असांजी दिल आज़ारी थी आहे। इन तकरीर में चयो त पीर जो न मीर जो वोट आहे बेनज़ीर जो, जेका सरासर ग़लत आहे। इन्हनि जुमलनि राणीपुर ऐं दस्तगीर जी गादी जे पीरनि ऐं मुरीदनि जी दिल आज़ादी थी आहे। इन करे बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॻाल्हायल जुमला वापसि वठण घुर्जनि। हिन चयो त पीपी खे सिंध में पीरनि ऐं मीरनि जी मदद सां पज़रियाई हासिल थी आहे ऐं वोट बैंक मिलियो आहे। हिन चयो त सिंध जो वोट अॼु बि पीरनि ऐं मीरनि जो आहे। जेकॾहिं पीरनि ऐं मीरनि खे पीपी खां अलॻि कयो त पीपी कुझु बि न रहंदी। इन्हनि चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हमेशह पीरनि ऐं मीरनि जो एतिराम कयो, पीरनि जे अक़ीदतमंद रही। पर अफ़सोस आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी ग़लति हथनि में परवरिश जे करे उहो अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए रहियो आहे। सैयद मिठा साईं चयो त बिलावल जे घर में मीरनि ऐं तालपुर ख़ानदान जी परवरिश थी रही आहे, पर पोइ बि हू मीर मुखालिफ़ आहे। हिन चयो त जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी चयल जुमला वापसि न वरिता त मुल्क जे ॿियनि सूबनि वांगुरु सिंध में भी पीपी टांगा पार्टी बणिजी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।